अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में मांखे भलीकार तो चऊं। नाज़रीन, हलंदड़ महीनो मुआशी ऐं सियासी लिहाज़ का तमाम गरम ऐं इंतहाई अहम रहियो आहे। पर हिन ॾींहं खे हिन महीने खे जेकॾहिं असीं तारीख़ जे आईने में ॾिसूं था त हलंदड़ महीनो तारीख़ी लिहाज़ खां बि तमामु घणो अहम आहे, तमामु घणो नाज़रीन। उनमें असीं जेकॾहिं ॾिसूं था त APS सानो कोई कीअं उन साने खे विसारे सघे थो। उनखां सवाइ मुल्क ॿाधब हिन ई महीने में थियो, उहो सानो बि इन महीने में थियो आहे। उनखां सवाइ मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी पैदाइश जो ॾिहाड़ो गुज़िरियल ॾींहुं मेरी हैप्पी जेका क्रिसमस जो जेको ॾिहाड़ो आहे सॼी दुनिया में ऐं पाकिस्तान अंदरि पिणु मसीह बिरादरी उनखे वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हायो। उनखां सवाइ सुभाणे वारो ॾींहुं जेको अचिणो आहे उन ॾींहं ते मुल्क जी, बल्कि असां ईअं चऊं त मुस्लिम वर्ल्ड जी पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। सुभाणे वारे ॾींहं ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खे 15 साल मुकमल थी वेंदा। जेतोणीकि 15 साल मुकमल थियनि था, पर असीं ॾिसूं था त उहा पार्टी जा कारकुन हुजनि या उनखां सवाइ आम माण्हू हुजे, आम आवाम हुजे, ऐं उहो जेको तादादु आहे उहो रुॻो हिन मुल्क ताईं, सिंध धरतीअ ताईं महदूद न आहे। पर उनखां सवाइ असीं ॾिसूं था त मुल्क खां ॿाहिरि बि दुनिया जे कुंड कुछ में, छाकाणि त बेनज़ीर जी जेका शख़्सियत हुई, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शख़्सियत आलमगीर शख़्सियत हुई ऐं वॾी ॻाल्हि इहा हुजे थी ऐं तमामु घटि माण्हुनि खे इहो एज़ाज़ु चइजे, इहो हासिलु हुजे थो त उहे घटि लीडर हुजनि था जिन खे इहो एज़ाज़ु हुजे थो त उन्हनि जा मुख़ालिफ़ बि उन्हनि खे साराहण खां सवाइ रही नथा सघनि, उन्हनि खे फॉलो करण खां सवाइ रही नथा सघनि। त उन्हनि लीडरनि में, उन्हनि शख़्सियतुनि में हिकिड़ो नालो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सदा खां रहियो आहे, सदा खां रहंदो। अॼु उन मामले ते बि असीं ज़रूरु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। सुभाणे उन्हनि जी जेका वरसी तक़रीब थींदी, ज़ाहिर आहे उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी तक़रीब बि थी हूंदी ऐं कारकुन बि उते पहुचंदा घड़ी गुज़ाबख़्श में। पर अॼु हिकु अहम पैगाम ॾिनो आहे अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिब जो इहो चवणु आहे त जेको मोहतरमा जो मिशन हो, असीं उन मिशन खे अॻियां खणी वञूं पिया। असीं उन मिशन में ग़फ़लत खां सोचे बि नथा सघूं। ऐं उन सां गॾोगॾु उन इहा ॻाल्हि बि कई आहे त जेको हिन वक़्तु इदारनि जो आइन ते अमल करण वारो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे उहो पिणु मोहतरमा जे ख़्वाब जी साबिया आहे। मोहतरमा हमेशह इहो ख़्वाबु ॾिठो त हू जमहूरियत जो तसलसल चाहिनि थियूं ऐं अॼु जेको कुझु थिए पियो उहो मोहतरमा जे ख़्वाब जी साबिया आहे। अॼु हिकिड़े प्रोग्राम में नाज़रीन अव्हांखे अपडेट जीअं कयोसीं त जेके सियासी फ्रंट ते मामला हलनि पिया उन सां गॾोगॾु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾिहाड़ो ऐं उनखां पोइ 15 ॾींहंनि जो जेको हीउ सफ़र रहियो आहे ऐं खोड़ सवाल ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान, कारकुन, आम माण्हू उथारींदा रहिया आहिनि। उन ते बि ज़रूरु अॼु प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे, जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ सरगरम अॻुवान आहिनि नुसरत वाहिद साहिबा, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ मूंसां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻुवान आहिनि नवाब अली वसाण साहिबु, मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाज़रीन फ़ोन लाइन ते। ऐं सुंबल मलिक साहिबा आहिनि, मुस्लिम लीग नून सां उनजो तालुक़ु आहे। सुंबल मलिक हुसैन साहिबा खे बि असीं वेलकम कयूं था प्रोग्राम में। उन समेत नवाब वसाण साहिबु ऐं नुसरत वाहिद साहिबा खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में। जी इजाज़त सां मां नवाब वसाण साहिब खां आगाज़ कयां थी ऐं उनखां पोइ असीं पंहिंजी गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। नवाब साहिबु, खोड़ मामला हिन वक़्तु हलंदड़ आहिनि मुल्क जे माशी ऐं सियासी फ्रंट ते, ज़ाहिर आहे उन्हनि ते बि असीं नज़र विझंदासीं। पर मां जॾहिं ज़िक्र कयो त हलंदड़ महीनो तारीख़ी लिहाज़ खां तमामु घणो अहम आहे, ख़ुदि उनजी अहमियत खां पाकिस्तान पीपल्स पार्टी चङी रीति वाक़िफ़ आहे, उन अहमियत खे, उन शइ खे महसूस बि करे थी। हाणे सुभाणे वारो जेको ॾिहाड़ो आहे, सभ खां पहिरियों त असांखे थोरो ॿुधाइजो त उन ॾिहाड़े खे वठी करे हिन साल जूं छा सरगर्मियूं आहिनि, छा सुभाणे जो प्रोग्राम हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां ई मां तव्हां सभिनी खे उमिरि जी बार तव्हांखे दुआउनि में मां यादि रखियो, KTN जे पूरी टीम खे ऐं तव्हांखे ख़ासि करे ऐं KTN जे मालिकान खे जो हर वक़्तु सिंध जी या पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदे। मां इहो ज़रूरु चवंदुसि त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु हिकु अज़ीम लीडर थी पाकिस्तान त करे, पर एशिया में बि हुनखे मञियो वेंदो हो ऐं अॼु वक़्तु बि दुनिया हुनखे यादि पई करे। पाकिस्तान जे कुझु जेके माण्हू उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे यादि कनि पिया, हुनजो एतिरो लॻाव हुयो माण्हुनि सां ऐं माण्हुनि जो लॻाव मोहतरमा सां हुयो। ऐं मोहतरमा हितां जे ग़रीब माण्हुनि जी ॻाल्हि कई ऐं मोहतरमा जो जेको नारो हुयो रोटी कपिड़ा और मकान, उन ॿाहिरि तकमील तक पहुचायूं था। ऐं मोहतरमा जो ख़्वाबु जेको हुयो उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पूरो करे पियो। ऐं मां यकीन सां चवां थो त मोहतरमा जहिड़ो नेता थियो आहे न पैदा थींदो, पर उनजो पुटु ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहिब जो पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हिकिड़ो अज़ीम
लीडर आहे, उन में सभु ख़ासियतूं उहे सभु मोहतरमा वारी हमेशह वांगुरु बिलावल साहब पंहिंजे पाण खे मञरायो आहे। तव्हां हेॾो वॾो को ॾिठो इंडिया जे कंहिं जेको फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान जे खिलाफ़ ॻाल्हायो ऐं उनखे फौरन जेको बिलावल साहब उनखे जवाबु ॾिनो ऐं मां उन खे ज़रूरु सलाम पेश कंदुसि। जहिड़े नमूने सां हुन चयो जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर ख़ारजा हूंदे बि एतिरो कुझु ॻाल्हाए सघे थो, जेकॾहिं हिन मुल्क जो वज़ीर आज़म थियो त ही त अलाए छा माना भुट्टे साहब खां बि अॻिते हलियो वेंदो। ठीक नवाब साहब, उन्हें ॻाल्हि खे अॻियां बि वधाईंदे ज़रूरु अवां ज़िक्र कयो त जेका मोहतरमा जी लेगेसी या मिशन आहे उनखे अवां जारी सारी रखियो पिया छो। सुभाणे जो ॾींहुं आहे हिकिड़ो तमामु तारीख़ी आहे। मोहतरमा जेको हर कंहिंखे हिकिड़ो शऊर ज़हन ॾेई वई, इन जे करे ॾेई वई त जेको आहे सो मूंखां पोइ बि 15 साल गुज़री चुका आहिनि, उन खां पोइ बि मोहतरमा जो जेको प्यार मोहबत वधंदी थी वञे ऐं मोहतरमा खे माण्हू दिलि सां यादि कनि था। ऐं पहिरें प्यादे मोटरसाइकिलनि ते पंधु माण्हू निकिरी चुका आहिनि ऐं हज़ारनि लखनि जे तइदाद में सुभाणे ज़ाहिर बि आहे। गुफ्तगू खे अॻियां वधाईंदासीं, ॿिया पैनलिस्ट बि मूंसां गॾु आहिनि ऐं मां नुसरत वाहिद साहिब वटि ज़रूरु वेंदसि। उन खां पोइ अवां ॾे बि वापसि ज़रूरु ईंदसि। जेको अवां मिशन जो ज़िक्र कयो, लेगेसी जो ज़िक्र कयो, मोहतरमा जी अॼोकी जेका पार्टी आहे, अॼोकी जेके हालतूं आहिनि, कहिड़े रीत अवां उनखे अॻियां खणी पिया हलो, उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। नुसरत साहब, आपकी तरफ आऊँगी। आपने नवाब साहब को सुना, ज़ाहिर है नवाब साहब पीपल्स पार्टी का हिस्सा हैं और हमें बता भी रहे हैं कि कल का प्रोग्राम उसके अलावा जो मोहतरमा की शख्सियत रही। लेकिन एक चीज़ जो मैंने अपने इब्तदाई में भी कही और हम सब उसका बिला शक एतराफ़ भी करते हुए नज़र आते हैं कि वो ख्वाह किसी भी पार्टी से कोई भी हो, ख़ास करे वो अगर फीमेल पॉलिटिशियन है तो वो मोहतरमा की शख्सियत की ज़रूर कायल रहती हैं और पॉलिटिक्स में आने के हवाले से भी मोहतरमा को एक रोल मॉडल के तौर पर भी देखा जाता है। उनके वक्त में भी और उनके बाद भी एक ये बड़ा एक ट्रेंड है वो हमें नज़र आया है। आप भी माशाल्लाह से बड़ी सरगर्म हैं, अपनी पार्टी में बड़ी मुतहरिक हैं। आप कैसे देखती हैं 15 साल का ये सफ़र, उनकी शहादत को कल 15 साल मुकम्मल होंगे, कैसे आप बताएंगी और ख़ास करके आपका जो अपना पॉलिटिकल करियर है, पॉलिटिकल जर्नी है, उसको कैसे रिलेट करती हैं उससे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया नाजिया अपने प्रोग्राम में मुझे लेने का। आप ये देखें कि मोहतरमा सिर्फ पाकिस्तान की नहीं बल्कि इस्लामी दुनिया की पहली फीमेल वज़ीर आज़म थी और जितनी उनकी एफर्ट है और जितने दुख उन्होंने सहे हैं, आप देखें बाप को फांसी लगी, वो उनके सामने हो रहा था सारा कुछ। वो एक दिन पहले उनसे मिलने गई और जाके उन्होंने उनसे मुलाकात की। सोचें एक बेटी को पता हो कि सुबह मेरे बाप को, और वो बाप जिसने हमें एटॉमिक एनर्जी प्लांट दिया, जिसकी वजह से इतनी दुनिया ने पाबंदियां लगाई, और उन्होंने ये कहा कि हम घास तक खा लेंगे लेकिन एटम बम जरूर बनाएंगे, और बना दिया। मैं कहती हूँ इससे बड़ी कोई और अचीवमेंट पाकिस्तान की हो ही नहीं सकती कि उसकी वजह से जो थ्रेट है, आप देखें कि वो थ्रेट जो है वो उनको दुनिया को बाकायदगी से वो थ्रेट है जिसकी वजह से पाकिस्तान के ऊपर हमला नहीं होता, पाकिस्तान को कुछ नहीं नुकसान नहीं पहुंचाया जा सकता। फिर बेनज़ीर साहिबा जब आई तो उनके लिए कोई आसान तो नहीं था ये। पाकिस्तान के मर्द मौलाना फजलुर रहमान को याद कर ले, उन्होंने किस किस तरह के उनके ऊपर फतवे जारी किए, किस किस तरह की उनको मुश्किलात उठानी पड़ी। फिर नून लीग ने क्या क्या कुछ किया। मैं समझती हूँ कि वो इंतहाई बहादुर और इंतहाई डिटरमेंट खातून थी। कल ही मैं इमरान खान साहब का एक इंटरव्यू देख रही थी जिसमें उन्होंने बताया कि जब ये लोग ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़ रहे थे तो वो संडे को बुलाती थी सबको हाई टी के ऊपर, क्योंकि उन्होंने इलेक्शन लड़ना था तो इस वजह से वो सब जाहिर है सबके साथ अच्छे ताल्लुकात रखने होते थे। तो कहते थे हम तो जवान लोग थे और खाना बेइंतहा खाया जाता था कि गेम्स करनी होती थी, तो कहते हम जरूर जाते थे, जाके वहाँ पे सैंडविच खा रहे होते थे। तो मेहमान नवाज़ी हुई इसका मतलब वो, और बहुत अच्छे तरीके से उन्होंने अपनी तमाम कैंपेन चलाई ख़वातीन के लिए बहुत ज़्यादा। अब नाहिद सफदर साहिबा जो उनके साथ थी, उनकी असिस्टेंट थी, बहुत ज़्यादा तारीफ करती हैं उनकी, और लिटरली वो समझती हैं कि उनकी ज़िंदगी का एंड था जब वो बेनज़ीर साहिबा गई हैं। नुसरत साहब, आपकी मौजूदगी का फ़ायदा उठाते हुए ये भी ज़रूर, इस पर भी ज़रूर रोशनी डालिएगा। ज़रूर आपकी जो पॉलिटिकल जर्नी रही है, आपके फेलोज़ की आपके सामने है। एक तो हमें फ़र्क ज़रूर नज़र आया कि क्योंकि मोहतरमा को ख़ुद ये एजाज़ हासिल था कि वो मुस्लिम दुनिया की पहली वज़ीर आज़म रहीं, और उसके अलावा भी अपने 15 साल, इसके अलावा भी वो मुल्क की भी 2 बार वज़ीर आज़म रहीं, और उन्होंने बड़े ना सिर्फ पॉलिटिक्स में बल्कि इसके अलावा भी कितने हर शोबे में
انہوں نے خواتین کی شمولیت کو، خواتین کی انگیجمنٹ اور انوالومنٹ کو بڑا انہوں نے سپورٹ بھی کیا، اس کے لیے بڑا ان کی بہت ساری خدمتیں اور کردار رہا ان کا. آپ اس کو کیسے دیکھتی ہیں؟ بڑا فرق پڑا محترمہ کی اس انکریجمنٹ اور سپورٹ کے بعد پولیٹکس میں بھی اور دوسرے شعبوں میں بھی، اس پر کیا کہیں گی؟ بالکل، آپ دیکھیں یہ ایک حساب سے خواتین کو ہمت دینے والی چیز تھی کہ خواتین کو وہ بتا رہی ہیں کہ یو کین ڈو اینی تھنگ. لیکن ان کا ایک بیک گراؤنڈ تھا، باپ پولیٹیشین تھا، دادا سر شاہ نواز تھے، اور اس کی وجہ سے وہ سارا کچھ ان کو انہیریٹنس میں ملا. لیکن جو باپ کی ان کے لیے تربیت تھی، یعنی وہ ان کو اپنا جانشین بنانا چاہتے تھے. حالانکہ 2 عدد بیٹے تھے، لیکن ذوالفقار علی بھٹو نے ان کو اپنا جانشین بنانے کی باقاعدگی سے تربیت دی، اور وہ اس تربیت میں کامیاب ہوئے. اور ماشاءاللہ شی پرائم منسٹر آف پاکستان فار 2 ٹائمز. دونوں دفعہ ان کے خلاف بہت زیادہ عجیب و غریب ان کے پر الزامات لگے اور سب کچھ ہوا، لیکن اس کے باوجود آپ دیکھیں کہ وہ اپنے جو بھی انہوں نے کام کرنے تھے پاکستان کے لیے وہ کیے. یہ اور بات ہے کہ ان کی ان ٹائملی ڈیتھ کی وجہ سے بہت ساری چیزیں رہ گئی. تو مجھے اجازت دیجیے، میرا اگلا پروگرام شروع ہو رہا ہے. ضرور نصرت بھائی صاحبہ، اینڈ تھینک یو سو مچ، آپ نے ٹائم نکالا آج کے اس پروگرام کے لیے. میرے ساتھ سنبل ملک صاحبہ بھی میرے ساتھ موجود ہیں. سنبل صاحبہ آپ کی طرف آؤں گی اور ظاہر ہے آپ کے سامنے بھی پہلے یہی سوال رکھوں گی، کیا کہیں گی آپ اس شخصیت کے حوالے سے، خاص کر کے آپ اب ایک ایسی پارٹی سے آپ کا تعلق ہے جہاں پر ہم دیکھتے ہیں کہ جہاں کی جو نائب صدر ہیں وہ خود ایک فیمیل پولیٹیشین ہیں، اس کے علاوہ بیگم کلثوم نواز صاحبہ کا بڑا ایک امپورٹنٹ اہم کردار رہا ساری جو بھی اسٹرگل اور جو ہم نے پولیٹیکل موومنٹ دیکھی مسلم لیگ نون کے حوالے سے جو پولیٹیکل اسٹرگل رہی، آپ کیسے دیکھتی ہیں محترمہ کی شخصیت کو، پھر ان کی جو اسٹرگل رہی اور پھر ان کی جو سپورٹ رہی دوسری فیمیلز کے لیے، کیا کہیں گے آپ اس پر؟ سنبل صاحبہ میری آواز آپ تک پہنچ رہی ہے؟ مجھے کٹوا دیں وہاں سے پلیز، آپ کے اسے اسٹل کنیکٹڈ ہے وہ. جی سنبل صاحبہ میری آواز آپ تک پہنچ رہی ہے؟ اچھا ناظرین کوشش کयूं था سنبل صاحब सां राब्तो ॿीहर कयूं ऐं उन्हनि खां बि ज़रूरु असीं ज़रूरु हिन ते ॻाल्हाईंदासीं. मूंसां गॾु नवाब असाण साहब बि मौजूदु आहिनि ऐं नवाब साहब सां वधीक ॻाल्हाईंदासीं. नवाब साहब अव्हां खां इहो पुछंदासीं त सुभाणे वारे प्रोग्राम जे हवाले सां जीअं मां अव्हां खां पुछण पिया चाहियो, सरगर्मियुनि जो छा सुभाणे प्रोग्राम हूंदो, कीअं सूरत हाल हूंदी सुभाणे जे ॾींहं जे हवाले सां? सुभाणे असांजो इहो ई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो पूरे मुल्क मां पूरे पाकिस्तान मां बल्कि गिलगित बल्तिस्तान मां बि माण्हू ईंदा ऐं सिंध मां त भरपूर अंदाज़ में शिरकत कंदा. ऐं जेको जिथे आहे उहो पंहिंजे महबूब लीडर ऐं पंहिंजे बहादुर लीडर खे सलाम पेश करण लाइ सभई उते पहुचंदा. ऐं असांजी कोशिशि आहे इनशाअल्लाह असां बि खैरपुर में हज़ारनि जी तइदाद में हितां गाॾियुनि जो जेको जुलूस आहे असीं पाण वठी ईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ ॿिया ज़िलनि खां बि मुख़्तलिफ़ जेके माण्हू ईंदा ऐं सॼे सिंध बल्कि पाकिस्तान मां माण्हू ईंदा ऐं जेको पंहिंजे लीडर खे सलाम पेश कंदा. ऐं इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदव सुभाणे जो जेको लखनि जे अंदाज़ में माण्हू हूंदा ऐं उहो बिलावल भुट्टो जी तक़रीर ॿुधण लाइ. ऐं बिलावल भुट्टो अमेरिका खां जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं अॻु में पहुतो आहे हिते कराचीअ में. तो इनशाअल्लाह उन जी बिल्कुलु असीं जेको आहे सो बिलावल भुट्टो जी तक़रीर ॿुधण लाइ असांजा वर्कर, असांजा जाला, असांजा जेके वर्कर आहिनि उहे सभु असीं उते मौजूदु हूंदासीं. ऐं असांजो सभ खां वॾी ॻाल्हि त असांजो वॾे अंदाज़ में हितां खैरपुर खां जुलूस निकिरंदो जेको इनशाअल्लाह लखनि जे हज़ारनि जी तइदाद में गाॾियूं माण्हू हूंदा जेके उते असीं पहुचंदासीं पंहिंजे क़ाइद खे सलाम पेश करे दुआ घुरी ऐं पोइ असीं ईंदासीं. ऐं असां इहो बि ॾिसूं था त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकु अज़ीम लीडर थी, बहादुर जी बहादुर बेटी थी. तो उनखे ज़ाहिरी आहे पूरी दुनिया मां अचनि था. ऐं अॼु जेके महिमान असां वटि जेके आहिनि राजा परवेज़ अशरफ साहिब जन पे इहे पहुची चुका आहिनि, ॿिया महिमान बि KPK से बलूचिस्तान खां ऐं सरहद खां ऐं पंजाब खां उहे अचनि पिया, उहे बि पहुचनि पिया. राति तक़रीबन पूरे मुल्क खां लीडर जेके ईंदा उनजा वर्कर उतां जा मोहतरमा जा चाहींदड़ उते पहुचंदा. ऐं इनशाअल्लाह तव्हांखे सुभाणे वॾो हूंदो देख ॾींदो मोहतरमा जी वसीअ जो. ऐं सभ खां वॾी जेकी स्पीच हूंदी बिलावल साहब जी तारीख़ ठीक नवाब साहब, मूंसां गॾु सुंबल मलिक साहिबा बि आहिनि, उन्हनि सां राब्तो असांजो बहाल थियो आहे. ॻाल्हाईंदो ऐं ॿियनि मुल्कनि सां जेके हाणे
इशू जेके आया फॉरेन मिनिस्टर सां, उन खां पोइ बिलावल साहब जो उहो बि सुभाणे इंशाअल्लाह बिलावल साहब जी जेकी ॿुधण वटां स्पीच हूंदी ऐं तमामु तारीख़ी हूंदी ऐं बिलावल साहब खे ॿुधण लाइ माण्हुनि जो घणो जजे अंदाज़ में पेरे पंधु पैदल साइकिलुनि ते मोटरसाइकिलुनि ते उते पहुचनि पिया ऐं निकिरी चुका आहिनि। मां रस्ते मां अचां पियो, क्रॉस कयां पियो त खोड़ सारा जजे अंदाज़ में माण्हू पैदल वञनि पिया ऐं पैदल पंहिंजे लीडर के ठीक। नवाब साहब लाइन पे ही रहो, अगर सुंबल साहब आपकी तरफ आऊँगी। मुझे बताइएगा कि नवाब साहब को आपने सुना, उससे पहले नुसरत वाहिद साहबा भी बात कर रही थी, आप क्या कहेंगी मोहतरमा की शख्सियत के हवाले से, और फिर ख़ास करके हम उस पर भी बड़ा फोकस करें कि जो पॉलिटिकल इसके बाद जो पॉलिटिकल जर्नी में आने वाली ख़वातीन हैं, आप जैसी बाहिम्मत मुतहरिक ख़वातीन, उनको वो कैसे देखती हैं मोहतरमा की शख्सियत को, मोहतरमा की पॉलिटिकल स्ट्रगल को, जर्नी को, और क्या फ़र्क पड़ा है उनके बाद, क्या कहेंगे आप? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सबसे पहले आपका शुक्रिया अदा करूंगी कि आज अपने मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो कि एक अजीम लीडर थी, उनके ऊपर प्रोग्राम रखा। मोहतरमा की ज़िंदगी को आप जिस पहलू से भी देखें, वो उनकी हर जिंदगी का पहलू बेहतरीन था। अगर आप उन्हें बेहतरीन बेटी की हैसियत से देखें तो एक बेहतरीन बेटी की हैसियत से उन्होंने वो अपना किरदार अदा किया। अगर आप उन्हें एक बेहतरीन बीवी के हैसियत से देखें तो उन्होंने एक बेहतरीन बीवी होने का जो किरदार है वो अपनी ज़िंदगी में अदा किया। अगर वो अल्लाह ने उन्हें माँ के दर्जे से नवाजा तो उन्होंने एक माँ का बाहिम्मत और बा किरदार और बेहतरीन माँ का किरदार अदा किया। और उसके बाद अगर आप उनको एक अच्छी पॉलिटिशियन देखें तो उन्होंने अच्छे पॉलिटिशियन के जो एक था रोल, वो रोल मॉडल बन के आई। उन्होंने अपने वालिद की जो स्ट्रगल थी उसको उन्होंने कंटिन्यू रखा। एक बेटी के लिए वालिद की स्ट्रगल को कंटिन्यू रखना और उनके सामने उनके वालिद की जो को तख्तेदार पे लटकाया गया, फिर उनकी ज़िंदगी में उनके भाइयों के साथ जो भी जुल्म किए गए और उनकी भाइयों की जो शहादत उनके सामने हुई, तो ये बहुत मुश्किल काम होता है कि हर चीज़ को अपने ख़ानदान को अपनी आंखों के सामने अगर कहा जाए तो लुटता देखना, अपने ख़ानदान की जो भाई हैं जिससे हमारा एक नजरिया है कि नस्लें चलती हैं, उनको देखना कि वो शहीद हो गए, तो उसके बावजूद अपनी हिम्मत को अपने पाकिस्तान के लिए, पाकिस्तान की आवाम के लिए अपनी हिम्मत को नहीं हारना। और वो एक बाहिम्मत खतून थी, बाहिम्मत जिस भी एंगल से उनको देखा जाए उनके अंदर एक खुदादा सलाहियत थी। बहुत मुश्किल से जो होता है ना कि सदियों के बाद एक ऐसा अजीम लीडर पैदा होता है और अल्लाह ताला ने उन्हें हर लिहाज से बेहतरीन सलाहियत से नवाजा था। लेकिन अफसोस कि जब कोई अच्छा लीडर पाकिस्तान के लिए आता है तब उसको जो है ना पाकिस्तान के लिए कोशिश और हिम्मत नहीं करने दी जाती और उसका सफर वहीं पे तमाम हो जाता है। जैसे ही पाकिस्तान की तरक्की का सफर शुरू वो पॉलिटिशियन करता है, उसकी जिंदगी का जो सफर है ना वहीं पे खत्म हो जाता है। ये पाकिस्तान के लिए बहुत बदकिस्मती की बात है। और रही वजह फरमाया कि सदियों के बाद कोई एक ऐसा अजीम लीडर पैदा होता है, पर आपने ये भी बिल्कुल सही कहा कि आपने दहशतगर्दी का जिक्र किया कि फिर वो किस तरीके से वो हमारे दरमियान वो अजीम हस्तियाँ नहीं रहती। इस वक्त भी मुल्क दहशतगर्दी की नई लहर से दो चार है। इस वक्त भी बड़े अफसोसनाक वाक़या जो कल हमने देखे कि कोयटा समेत बलूचिस्तान में मुख्तलिफ 6 धमाके हुए। इसको इसी बात को आगे आपके बढ़ाते हुए आपने बिल्कुल वजह फरमाया। मेरे साथ नवाब साहब भी हैं। नवाब साहब, सुंबल साहबा जी ॻाल्हि अवां ॿुधी, उन खां अगरि नुसरत वाहिद साहबा बि ॻाल्हि कई, हाणे अवां बिल्कुलु सही पिया चयो जेका महबूब लीडर आहे, असीं पाण बि अगरि चऊं था, एतिराफ़ बि कयूं था, उनखे मञूं बि था दिलि सां, त घटि माण्हुनि जे, घटि लीडरनि जे एज़ाज़ में इहा ॻाल्हि ईंदी आहे त उन्हनि खे जेके मुखालिफ़ बि हुजनि उहे बि उन्हनि खे साराइनि, उहे बि उन्हनि जी सलाहियतनि जो उहे बि एतिराफ़ करनि उन्हनि जी ॾाप जो। त मोहतरमा जे हिसे में उहे सभु शयूं आहियूं ऐं मोहतरमा उनखे डिज़र्व बि कयो, वाक़ई बेनज़ीर हुई। उन सां गॾोगॾु पंहिंजी महबूब लीडर खे पार्टी जा कारकुन अॻुवाणनि जी हैसियत सां त ठीकु, पर उनखां सवाइ बि जेको ॿियो आम माण्हू आहे जेके उहे सवाल बि कंदा आहिनि। हिकिड़ो सवाल उनजो इहो हूंदो आहे त केतिरा साल गुज़री विया आहिनि, सुभाणे 15 साल थींदा, 15वीं वरसी आहे, त इन्हनि 15 सालनि में हीउ जेको मोहतरमा जे खून सां इंसाफ़ वारो मामिलो उहो छो न मंतकी अंजाम ताईं पहुची सघियो आहे। बावजूदि इन जे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबाई हुकूमत में बि आहे, वफ़ाक़ में बि आई। ऐं ॿियो सुवाल बि थींदो आहे मोहतरमा जे मिशन खे वठी करे, अवां बिल्कुलु इहा ॻाल्हि कयो पिया असीं लेगेसी खे अॻियां वधायूं पिया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे सुवाल उथनि पिया त मोहतरमा जे दिलि में दर्दु हूंदो, एहसासु हूंदो पंहिंजे आवाम जो, पंहिंजे माण्हुनि जो, उन मिशन खे अवां किथे पहुचायो आहे, अॼोकी हालतुनि जे करे ॾिसूं था।
ॾिसो पाकिस्तान में जेकी मोहतरमा जी मिशन आहे न, मोहतरमा जी 2008 खां जेकी हुकूमत हुई 13 साल, इहो ई उन्हनि माण्हुनि खे वॾी अज़ियत वारो इहे ॾींहं हुया जॾहिं हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी करे पई। उन्हनि जंहिं बि नाम निहात मोहतरमा खे शहीद कयो, अॼु उन्हनि खे माण्हू हर साल वांगुरु हर ॾींहं वांगुरु माण्हू लानतूं था विझनि, माण्हू उन्हनि खे बुरो भलो था कनि त मोहतरमा जी जेकी इन्हनि बेहरूम थी कई या मोहतरमा खे जेको शहीद कयो, मोहतरमा खे उहो माण्हू उहा अखि आली न आहे जेको मोहतरमा खे हर साल वांगुरु हर कंहिंजी अखि आबज़ थी वञे ऐं मोहतरमा खे माण्हू दिलि सां यादि कनि था। उन्हनि माण्हुनि ते हर वक़्तु लानतूं पवनि थियूं ऐं माण्हू लानतूं विझनि पिया ऐं बेशुमार थियनि पियूं। उहो जेकी बेइंतिहाई जेकी ॾाढी ॾुखिया ईंदड़ आहे, तो इहे ई उन्हनि लाइ काफ़ी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह जमहूरियत जी सियासत कई आहे। असीं जमहूरियत लाइ वॾी क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत आहे, उन खां पोइ बिलावल इहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत आहे ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जा 10 साल जेल आहिनि ऐं अदी फरियाल खे जेल में विधो वियो। इहे खोड़ सारियूं अज़ियतूं आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ लाइ ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी अॻु खां अॻु भरी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ज़ालिम जाबिर इहे सभु आया ख़तमु करण जी पूरी कोशिशि कई, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ख़तमु करे न सघिया। हू पाण ख़तमु थी विया, पाण तबाही बर्बाद थी विया, पर मोहतरमा जी पार्टीअ को ख़तमु न करे सघियो। इन जे करे कि मोहतरमा जो हिकिड़ो खून समायलो, मोहतरमा हिकु अज़ीम लीडर हुई। मोहतरमा ने पाकिस्तान लाइ पर हिन मुस्लिम उम्मा लाइ जेको कुझु ॻाल्हायो, जेको कुझु कयो। मां आख़िरी दफ़ो जॾहिं मोहतरमा सां दुबई में मिलियुसि, मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई मोहतरमा सां, यकीन कयो त हुन मोहतरमा उहा लीडर अहिड़ी हुई जो हुनखे कम वारे जो अहसासु हूंदो, कमु करण वारो, उनखे हर शइ ख़बर हूंदी। जॾहिं असीं मिलियासीं त हुनखे पाण ॼाणी, हुन नालो वठी मूंखे पुकारियो ऐं नाले सां ई ॾिसो मोहतरमा इहे हूंदा आहिनि लीडर जेको कंहिंखे हर वक़्तु यादि ॾिसण सां हुनखे सुञाणे वञनि, पहचाने वञनि त हीउ कमु करण वारो माण्हू आहे, हीउ कमु पार्टी लाइ करे पियो। तो मोहतरमा हिकु अज़ीम लीडर हुई, उनजो को मिसाल ई कोन्हे। मोहतरमा मां पहिरीं जॾहिं तव्हांखे चयो न त मोहतरमा न पैदा थियणी आहे न पैदा कोई थींदो, पर उन में सारियूं ख़ुशूसियतूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब में आहिनि जेको उनखे अॻिते वधाए पियो ऐं अॻिते थिए पियो। ऐं असीं सभु उमेदूं रखूं पिया बिलावल साहब में। ऐं बिलावल भुट्टो इंशाअल्लाह ज़रदारी जेको आहे भरपूर अंदाज़ में पंहिंजे भाउ जे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हर मंशूर खे, हर उनजे लफ़्ज़नि खे पूरो करण जी ख़ुशूसियतूं बिलावल साहब में आहिनि। ऐं बिलावल साहब अॻु खां अॻु भरो थी अॻिते वधे पियो ऐं इंशाअल्लाह बिलावल भुट्टो जेकी ख़ुशूसियतूं आहिनि ऐं सुभाणे हुनजो तारीख़ी किताब ऐं तारीख़ी हद ऐं तव्हां पाण ॾिसंदो उन्हनि ते कई ॾींहं हुनजो तबसरो हलंदा त बिलावल साहब जेको ॿाहिरां अमेरिका खां ताज़ो थी आयो आहे ऐं जेके ॿियनि मुल्कनि सां जेके फॉरेन मिनिस्टर जो पाकिस्तान ते जेको दहशतगर्दी जी ॻाल्हि कनि पिया, जा बिलावल साहब जेको उन्हनि खे जवाबु ॾिनो ऐं बिलावल साहब जी उन तक़रीर खे दुनिया में साराहे थो वञे, पाकिस्तान में साराहे थो वञे ऐं पाकिस्तान में रेशो वधियो आहे बिलावल साहब लाइ। बिलावल जी मोहबत, बिलावल जो इख़लाक़, बिलावल जी पार्टी आहे अॻु खां अॻु भरी आहे। इंशाअल्लाह नवाब साहब सही पिया चयो, मां सुबुह साहब ॾींदसि ऐं इन शइ खे अॻियां बि वधाईंदसि, पर ज़ाहिर आहे हुकूमतुनि जो कमु रुगो तक़रीरूं ऐं ख़िताब न आहे। अवां तमामु सुठी ॻाल्हि कई त हिन वक़्तु सुठी मोट मिले पई जिते जिते हुकूमत कमु करे पई, पर हाणे ज़ाहिर आहे जेॾा चैलेंजिस हूंदा ओतिरो कमु करण जी ज़रूरत आहे। उन हवाले सां अपोजिशन खे तमामु घणियूं शिकायतूं अचनि पियूं ऐं जिते जिते ही अवां जी हुकूमत सूबे में हुजे या मरकज़ जे अलायंस में वेठल आहियो। सुंबुल साहिबा, आपकी तरफ आऊँगी। एक तो आप बहैसियत इस वक्त तो आप एक अलायंस में शामिल हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी आपके साथ है, लेकिन इसके बावजूद आप जैसे आपने मोहतरमा की शख्सियत पर बात की कि वो एक आलमगीर शख्सियत है और हम सब उसका एतराफ़ करते हैं, उसको दिल से मानते हैं, लेकिन मोहतरमा के मिशन को लेकर बड़ी तनकीद भी होती है कि अब आज की जो पीपल्स पार्टी है या मोहतरमा की एब्सेंस में जो हम जिस पार्टी को देख रहे हैं, पीपल्स पार्टी को जो शक्ल है, आप समझती हैं कि जो मोहतरमा का मिशन था, जो लेगेसी थी, वो बरकरार रखे हुए है ये पार्टी? उसके साथ साथ मोहतरमा के इंसाफ के हवाले से भी बड़ी बातें होती हैं, बड़े सवालात उठते हैं, उसके हवाले से आप क्या कहना चाहेंगे? फिर थोड़ा आज की हालत पे भी बात कर लेते हैं। जी, मैं आपसे ये कहना चाहूँगी कि मिशन तो है वो हर हाल में जारी रहता है, चाहे इंसान रहे या ना रहे। जो मोहतरमा का मिशन था वो जारी था, उस मिशन को सबूताज करने की कोशिश की गई, लेकिन उसके बावजूद उनकी पार्टीज के जो वर्कर्स थे, आसिफ अली जरदारी साहब थे, बिलावल भुट्टो साहब थे, उन्होंने अपनी वालदा के मिशन को, अपनी बेगम के, जरदारी साहब ने अपनी बेगम के मिशन को जारी रखा। ज़रा जब एक अजीम लीडर जो एक पार्टी जिस लीडर के नाम को जानती हो, पहचानती हो,
جو پارٹی کی پہچان ہو. جب لیڈر لیس ہو جاتے تو پارٹیز میں پرابلمز آتی ہیں, لیکن پارٹیز ختم نہیں ہوتی. جو پارٹی عوام کی طاقت سے بنتی ہے نا, جو لوگوں کے شوق سے بنائی جاتی ہے, وہ پارٹیز ختم نہیں ہوتی, وہ رہتی ہیں. ان کو چاہے آپ دیوار سے لگانے کی جتنی مرضی کوشش کریں, ایک وقت ایسا آتا ہے کہ وہ گرو ضرور کرتی ہیں. اور وہ آپ دیکھ لیں, مسلم لیگ نون ہو, چاہے وہ پیپلز پارٹی ہو, جتنا بھی ان پارٹیز کے ساتھ جو بھی کیا گیا, لیکن ان پارٹیز کو ختم نہیں کیا جا سکا. اور آج آپ دیکھ لیں انشاءاللہ اللہ کے حکم سے مسلم لیگ نون جو ہے وہ دوبارہ پھر اپنا ایک مشن لے کے دوبارہ جو ہے وہ اپنے مشن پہ نکلی ہے, اور انشاءاللہ ہم اپنے مشن کو کامیاب کریں گے. اور یہ انصاف کی بات, تو آپ دیکھ لیں کہ انصاف کے تقاضے آج تک کہاں پورے ہو سکے ہیں. آج جب سے پاکستان بنا ہے انصاف کے تقاضے نہیں پورے ہو گئے. کیا لیاقت علی ہاں کو شہید کو جب گولی لگی تھی, کیا اس کے قاتل کو سزا ملی؟ پھر اس کے علاوہ آپ جب بھی کسی کو دیکھ لیں, جیسے بھی کوئی بھی لیڈر جس طرح بھی شہید کیا گیا یا اس کو مارا گیا, آج تک کسی کو انصاف مل سکا؟ لیکن یہ سوالات اس وقت بڑے تیز ہو جاتے ہیں جنبل صاحبہ جب یہ دیکھا جائے کہ اسی پارٹی کی مرکز اور صوبے میں حکومت بھی رہی ہو. جی وہی تو کہہ رہی ہوں کہ انصاف کے تقاضے پورے کرنے کے لیے اپنے آپ کو اس لیول پہ لے کے آنا پڑتا ہے. اور بہت سی باتیں ایسی ہوتی ہیں کہ جو ملکی مفاد کے لیے اور ملک کی بہتری کے لیے بہت سی باتوں کو جو ہے نا وہ پیش پشت رکھنا پڑتا ہے. ٹھیک, جب تک ملک کی مفاد کے لیے بتانے کہ کچھ باتوں کو پیش پشت رکھنا پڑتا ہے. اور یہی ہے کہ جب آپ اپنے ملک کی ترقی کے لیے کام کریں گے تو پھر آپ کو اپنے بہت سے معاملات کو چھوڑنا پڑتا ہے اور ملک کو آگے لے کے جانے کے لیے. فیئر انف سنبل صاحبہ, تو ملک کی حالات کا آپ نے ذکر کیا, تھوڑا اس پر بھی بات کر لیتے ہیں بریفلی. اس وقت ہم بارہا اس پر بات کرتے بھی آئے ہیں آپ سے کہ اس وقت جو سیاسی اور معاشی فرنٹ پر چیلنجز تھے حکومت کے لیے, اب دہشت گردی پھر سے ایک نئی لہر ملک میں انفارچونیٹلی اس کا آغاز ہوا ہے. تو اب بڑے اس سال کا جو اختتام ہے اس حکومت کے لیے بڑا چیلنجنگ ہے, بڑے چیلنجز ہیں, بہت زیادہ چیلنجز ہیں. اور پھر کچھ سیاسی حوالے سے خیال کیا گیا, معاشی حوالے سے خیال کیا گیا کہ شاید اس سال کے اختتام تک کچھ چیلنجز ختم ہو جائیں, یا اگر ختم نہ ہو تو تھوڑے سے کم ہو جائیں. لیکن یہاں تو یہ صورتحال نئے سال میں داخل ہوتی دکھائی دے رہی ہے. بڑے چیلنجز ہوں گے سال کے اختتام اور سال کے پہلے مہینے میں, کیا کہیں گے آپ؟ جی انشاءاللہ پاکستان کو ہمیشہ سے چیلنجز کا سامنا رہا ہے, اور جب چیلنجز آئے ہیں تو مسلم لیگ نون کی جو دور حکومت ہے اس نے پاکستان کو چیلنجز سے نکالا ہے. اور انشاءاللہ اب بھی پاکستان مسلم لیگ نون کی جو ہماری اتحادی حکومت ہے جس کے سر پہ یہ ذمہ داری آن پڑی ہے, وہ انشاءاللہ پاکستان کو ان چیلنجز سے نکالیں گے. ہم لوگ صرف سیاست جو ہے یہ جو اتحادی حکومت ہے یہ سیاست اپنی ذات کے لیے نہیں کر رہی. اگر ہم اپنی ذات کے لیے سیاست کرتے تو جو ملکی حالات ہے کبھی بھی اتحادی جو حکومتیں تھی وہ کبھی بھی گورنمنٹ نہ لیتی. ہم خان صاحب کو 5 سال پورے کرنے دیتے. چلے جی ہمارا اگر خان صاحب کے 5 سال پورے ہوتے تو وہ ہمارا ووٹ بینک ہی بڑھنا تھا, ہماری پیسرائی ہونی تھی. لیکن ہم نے اس چیز کو نہیں سوچا, اس چیز کو نہیں دیکھا. ہم نے اپنے ملک کے لیے, اپنے ملک کے بچاؤ کے لیے, اپنے ملک کو آگے لے کے جانے کے لیے بہت سخت فیصلے کیے ہیں. اور انشاءاللہ آزمائشیں آتی ہیں, پریشانی آتی ہیں. انشاءاللہ پاکستان ایک نیوکلیئر طاقت ہے, پاکستان ایک ایٹمی قوت ہے, اور انشاءاللہ پاکستان پہ ضرب عضب دیکھ لیں آپ. ٹھیک, لیکن سنبل صاحب آپ نہیں سمجھتے ہیں کہ اس کا جو انحصار ہوتا ہے وہ ایکشنز پر ہوتا ہے؟ آپ کی اپوزیشن, آپ کے مخالفین یہ کہہ رہے ہیں کہ اس وقت جب معاشی طور پر اتنا بوجھ ہے پاکستان پر, اتنا زیادہ برڈن ہے, اس وقت آپ لوگ ترقیاتی بجٹ بڑھا رہے ہیں, اس وقت آپ کے ترقیاتی دورے ہو رہے ہیں, اس پر بڑی تنقید ہو رہی ہے کہ ایک طرف سے معاشی بوجھ کا آپ ہمیں خود ہی بتا رہے ہیں, حکومت بتا رہی ہے کہ بڑے چیلنجز ہیں, پھر یہ سارے خرچے یہ کیا ہو رہا ہے, پھر اس پر بڑی تنقید ہو رہی ہے, کیا کہیں گی؟ نہیں, آپ نے بلاول بھٹو صاحب کی وہ سنا ہوگا کہ انہوں نے کہا ہے کہ پاکستان کا پہلا وزیر خارجہ جو اپنی پاکٹ سے جو ہے نا وہ اپنے جو غیر ملکی وہ دورے کرے. اسی طرح جب شہباز شریف صاحب جب جاتے ہیں وہ اپنی کابینہ کو لے کے جاتے ہیں, جو بھی لیتے ہیں وہ خزانے پہ بوجھ نہیں ڈالتے, وہ اپنی پاکٹ سے اور اپنے جو معاملات ہیں وہ اپنے طریقے سے لے کے چلتے ہیں کہ خزانے پہ کوئی بوجھ نہ پڑے. یہ شروع سے ان کا وتیرہ رہا ہے. ہم یہ پیچھے کی گورنمنٹ کی طرح جتنے کے جتنے لے کے نہیں جاتے, اور ہوائی جہاز اور ہیلی کاپٹر یہ جو ہم رکشے کی طرح استعمال نہیں کرتے. ہمیں ہر چیز کا ملک میں جو سچویشن چل رہی ہے ہمیں ہر چیز کا احساس ہے. ایک ایک لمحہ, ایک ایک وقت اس ٹائم پہ قیمتی ہے. ہم نے ملک کو بچانا ہے, ہم نے پاکستان کو بچانا ہے, پاکستان کی معیشت کو بچانا ہے. ہم نے سیاست اپنے لیے نہیں کرنی, ہم نے پاکستان کے لیے بہتری کے لیے سیاست کرنی ہے. پاکستان ہے تو پاکستان کی سیاسی پارٹیز بھی ہیں. اگر پاکستان بہتری کی طرف جائے گا جس کے لیے تمام پارٹیز کو مل بیٹھ کے چلنے کی ضرورت ہے. تمام پارٹیز متحد ہے سوائے ایک پارٹی کے جو کہ چاہتی نہیں ہے کہ پاکستان میں استحکام آئے, پاکستان آگے کی طرف بڑھے. اگر پاکستان کے ان کو یہ چیلنجز نظر آ رہے ہیں
दूसरी पाकिस्तान तरीके इंसाफ को ये कह भी है कि मोशी बहरान है, सियासी बहरान है, पाकिस्तान में दहशतगर्दी है, अगर उनको ये सब कुछ नजर आ रहा है तो उन्हें चाहिए कि सारी चीजें पीछे पुष्ट रख के एक टेबल पे आए, जैसे बाकी इत्तेहादी पार्टियों से इकट्ठे होकर पाकिस्तान को मुश्किलात से निकालने की कोशिश कर रही हैं, तो ये भी आके साथ बैठे। क्यों नहीं बैठते पाकिस्तान के लिए? तकरीरें, भाषण और बातें बहुत बड़ी बड़ी हैं, बातें करने से ये मामला नहीं सेटल होते। आए वो भी एक पेज पे आए, फिर पता चलता है कि पाकिस्तान की तरक्की के लिए तमाम लोग एक पेज पे हैं। ठीक सुन, फिलहाल तो वो एक मेज पर आने का कोई इरादा नहीं रखते। मैं नवाब साहब की तरफ जाऊंगी क्योंकि फिलहाल तो वो कोई इरादा नहीं रखते एक मेज पे आने का। वो तो तैयारी कर रहे हैं कि वो बुध वाले दिन, यानी एक दिन छोड़ के जो बुध आएगा, डे आफ्टर टुमारो, वो लोग जा रहे हैं असेंबली में इस्तीफा देने। तो उनका कोई फिलहाल इरादा नहीं, कोई मूड नहीं आपके साथ एक मेज पर बैठने का। और हुकूमत के पास भी कोई हमें ऐसी कोई कन्विंसिंग ऑफर नजर नहीं आई जिसकी वजह से वो उनको एक साथ बिठाने पर मजबूर कर सके। नवाब साहब छा चवंदो थे ही तो जेके चैलेंजेस नहीं, हम लोगों ने तो हाथ बढ़ाया उनकी तरफ जी, हम लोगों ने तो हाथ बढ़ाया उनकी तरफ कि आए आप बैठे पाकिस्तान को मिल नवाब साहब हमारे अच्छा दी बाद में सियासत कर लेंगे। लेकिन नहीं, उनकी एक ही रेट है कि जी नहीं जी हम नहीं बैठ सकते। तो फिर आप इस बात से अंदाजा लगा लें इनकी सियासत किसके लिए है। ठीक सुंबल साहब पॉइंट टेकन। नवाब साहब तव्हां वटि ईंदसि ही जेके सियासी मामला आहिनि, सुंबल साहब इहा ॻाल्हि कनि पियूं त असीं त आज से बार बार कयूं था त हिकु टेबल ते वियो, पर हुन जे लाइ जेका का प्रैक्टिकल का अहिड़ी आछ, का अहिड़ी कन्विंसिंग ऑफर जंहिंसां हू अवां सां गॾु वेहण ते राज़ी थियनि, अहिड़ी का हुकूमत पारां का तयारी नज़र कोन पई अचे। ही त इस्तीफ़ा ॾियनि पिया, जेको ईंदड़ परीहं ॾींहुं हूंदो उन ते इस्तीफ़ा ॾियण जी ॻाल्हि पिया करनि, त को इरादो कोन नज़र अचे पियो पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अवां सां हिकु टेबल ते वेहण जो। ॾिसो बेनज़ीर हुई, मां इनखे ॾिसो बेनज़ीर साहिबा हुजे या आसिफ ज़रदारी साहब हुजे या बिलावल साहब हुजे, असां हमेशह जमहूरियत जी ॻाल्हि कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखंदी आहे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इहो आइन ठाहियो 1973 जो, जेको आइन तहत ही सारा मामला हलनि पिया। असीं हर बार इस्तेमालु कयूं था, सभु कुझु चऊं था त भई टेबल ते डायलॉग कयो। हाणे कोई डायलॉग करण लाइ तयारु कोन्हे, कोई वेहण लाइ तयारु कोन्हे, हुनखे ख़बर आहे त असीं डायलॉग में हारजी वेंदासीं। ऐं मां त चवां थो जेके जमहूरियत पसंदि हुजनि हा न, कॾो को ख़ान साहब जी हुकूमत सां असां वेहे या ॻाल्हियूं करे या जॾहिं ख़ान साहब धरणो हुयो किथे हुयो इस्लामाबाद, त पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग जी हुकूमत हुई, असीं हुन सां बीठा रहियासीं। असां चऊं पिया त जमहूरियत सभ खां वधीक आहे ऐं जमहूरियत 1963 जी आइन जी पासदारी कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ हमेशह पासदारी कई आहे 1963 जी आइन जी ऐं जमहूरियत जी। जमहूरियत लाइ जंहिं कुर्बानी ॾिनी हूंदी उनखे वधीक ख़बर हूंदी। ऐं असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु वॾी कुर्बानी ॾिनी आहे, घोड़ा खाया आहिनि, बासुनि जे वर्करनि खे लटकायो वियो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे लटकायो वियो ऐं उनजी पार्टीअ खे बिल्कुलु हिननि ख़तमु करण जी कोशिशि कई। उहो नाम नेहाद ख़ुदि ख़तमु थी आहे। ठीक नवाब साहब मां सही पिया चओ त जमहूरियत जो हुसन डायलॉग आहे, पर हाणे हू डायलॉग न करण जा पंहिंजा रीज़न्स ॾियनि पिया, पंहिंजूं ॻाल्हियूं कनि पिया, पर हुकूमत वटि आछण जे लाइ छा आहे? ऐं ॿी सूरत में जेकॾहिं मां ॻाल्हायो पिया त हू राज़ी कोन्हनि कंहिं क़िस्म जे डायलॉग लाइ, त ज़ाहिर आहे डेडलॉक जेको हलंदड़ आहे, जेको बहरान असांखे सियासी फ्रंट ते नज़र अचे पियो, उहो असांखे नज़र ईंदो, जारी रहंदो आहे। उनजा असर मुआशी ऐं ॿियनि फ्रंट्स ते बि पवंदा जेके हींअर नज़र अचनि पिया। हर उन जी जमहूरियत जी असीं चऊं था त जमहूरियत त सभ खां वधीक इंतकाम आहे। हाणे जेकॾहिं कोई सियासतदान टेबल ते न वेहे त उनखे असीं जमहूरियत पसंदि न चवंदासीं, हुनजी अना सम्झंदासीं। हू रुगो सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार तां ई आहे। हू चए थो सिर्फ़ु मां इक़्तिदार हुजां। हुनजी जेकॾहिं हुकूमत हुई त अपोज़िशन जो रोल बि अदा करे पियो, हुकूमत जो रोल बि अदा करे पियो। हुनखे ॼणो अपोज़िशन नज़र ई न पई अचे। कुदरत जॾहिं हुनखे लाथो आहे, कुदरत जॾहिं हुनजो खानो ख़राबु कयो आहे, त हाणे हिन वक़्तु हुनजो कमु आहे त असीं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, अॼु बि तयारु आहियूं। असीं चाहियूं था त जमहूरियती पार्टी उहे हूंदियूं जेको डायलॉग कंदियूं। हाणे हीउ डायलॉग न कंदो त ज़ाहिर ई आहे असांखे पंहिंजो कम खे स्टार्ट करिणो पवंदो। ऐं असीं चाहियूं था त जमहूरियत मज़बूत हुजे ऐं जमहूरियत ई सभु कुझु इंतकाम आहे। असीं चाहियूं था त मोहतरमा जी जेकी पार्टी आहे उनखे जमहूरियत खे मज़बूत करे अॻिते वधायूं। हाणे हीउ सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर पाण खे कूड़ियूं गोलियूं हणी, पाण खे कुझु ग़लति करे, जीअं हिकिड़ो चई त हिकिड़े कंहिं गवर्नर एक्स गवर्नर खे 4 गोलियूं लॻियूं पर कपिड़नि खां किरासियूं। इहो जवाबु आहे, कोई क्वेश्चन आहे, कोई चवण जी ॻाल्हि आहे जेकी पियो चए त हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे इहा ई आहे त असीं जमहूरियत जा क़ाइल आहियूं। जमहूरियत में सभु कुझु आहे। जमहूरियत में ही वेहंदा, असीं उन्हनि खे चऊं था डायलॉग कंदो त असीं तव्हां सां वेहण लाइ तयारु आहियूं ऐं वेहंदासीं।
ठीकु हुकूमत असांजी आहे। ठीकु हाणे हू नथा अॻिला वेहण चाहिनि त असीं हुनखे छा करांसीं? ठीकु नथा अॻिला वेहण चाहिनि त असीं अवां उनखे छा कंदो? ठीकु इहो त पॉइंट अची वियो, पर उन सूरत में जेको डेडलॉक पैदा रहंदो, छा हुकूमत जेसिताईं इलेक्शंस ते मामला वञनि था अॻियां वधे थी सूरत हाल, क्या सुंबल साहिबा ये ऐसी ही सूरत हाल चलती रहेगी? ये अदम इस्तेकाम, ये सारी मामलात हमें नए साल में भी नजर आएंगे ऐसे ही? नहीं जी, इंशाल्लाह आपको नए साल में बेहतरी की तरफ जाते हुए मामला नजर आएंगे। और बेहतरी की कैसे? उसके लिए हुकूमत के पास क्या है ऐसा? हुकूमत के पास कोई प्लान है, कोई तैयारी है? जी बिल्कुल, क्यों नहीं, हुकूमत प्लानिंग से चल रही है जी। तमाम इत्तेहादियों को साथ बिठा के, तमाम इत्तेहादियों के साथ प्लानिंग करके हुकूमत जो है ना मुल्क की बेहतरी के लिए वो इंशाल्लाह चलेगी और बेहतरीन प्लान लेके चलेगी। परेशानी है थोड़ी सी, हम इसको डिनाई नहीं करते, मुश्किलात हैं, लेकिन हम इन मुश्किलात को इंशाल्लाह ज़रूर जो है ना वो अबूर करेंगे और पाकिस्तान दोबारा जो है ना अपनी तरक्की की तरफ गामजन होगा और पाकिस्तान में दोबारा इस्तेकाम आएगा। जितनी मर्जी ये कोशिश कर ले पाकिस्तान को गैर फाल करने की, ये नहीं हो सकता और ना ही ये होगा, क्योंकि पाकिस्तान के लिए पाकिस्तान के लिए जो है जद्दोजहद बहुत से लोगों की शामिल है। पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के नाम पे बनाया गया मुल्क है और इंशाल्लाह इस मुल्क को कोई सबूताज नहीं कर सकता और ना इस मुल्क के जो मुआशी हालात है, ना इस मुल्क के जो सियासी हालात है, कोई इनको खराब नहीं कर सकता जब तक जमहूरियत है। जमहूरियत इसलिए है कि जमहूरियत ही पाकिस्तान का हुस्न है। अगर जमहूरियत नहीं होगी तो लोग अपने राय का कैसे इजहार कर सकेंगे? ठीक सुंबल साहबा, पॉइंट टेकन, बहुत शुक्रिया। आप ही के इस पॉइंट से हम प्रोग्राम का एंड भी करते हैं। आज नवाब वसाण साहब भी हमारे साथ मौजूद थे और नुसरत वाहिद साहिबा भी कुछ देर नाज़रीन सां गॾु मौजूद हुई उन प्रोग्राम में। मां गुफ्तगू ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। पर सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।